सिपाफ सिंध जे अॻवाननि चयो आहे त कोरोना सबबि शागिर्द सख़्त मुतासिर थिया आहिनि। उन्हनि खे 2 महीननि जी फीस माफ़ कई वञे। नवाबशाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिपाफ सिंध जे सदर मंसूर शाहानी, मुज़म्मिल मरी, वसीम जमाली ऐं ज़ुबैर जमाली चयो त लॉकडाउन जे करे शागिर्द सख़्त परेशान थिया आहिनि। तंहिं करे उन्हनि खे 2 महीननि जी फीस माफ़ कई वञे। उन्हनि चयो त जेकॾहिं को बि शागिर्द फीस पियारण जी ताक़त न रखण जे करे तालीम छॾे ॾिए त इहा हिन क़ौम जी वॾी बदनसीबी थींदी। उन्हनि चयो त ऑनलाइन क्लासिस वठणु सुठी ॻाल्हि आहे, पर सिंध जो 80% शागिर्द ॿाराड़ीअ में रहे थो ऐं ॿाराड़ीअ में इंटरनेट जी सहूलियत मौजूदु न आहे। उन करे उहे शागिर्द क्लासिस अटेंड न करे सघनि। सपाफ अॻवाननि चयो त शागिर्द यूनियनूं जल्द बहाल थी वेंदियूं, छाकाणि त 18 तरमीम खां पोइ शागिर्द यूनियन बहाल करण जो अख़्तियार सूबे वटि आहे ऐं असां शागिर्द यूनियन बहाल कराइण लाइ जदोजहद कई आहे। उन्हनि चयो त असांजो नौजवान लीडर बिलावल भुट्टो ज़रदारी शागिर्द यूनियन बहाल ज़रूर कंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।